जाओ दरिया खान ये फोन कई थी सरदार साईं फोन हे करे कयम त पल्ली के चई छॾिजो त ससुईअ खे वनवाह में विहारे छॾे। असीं 3 ॾींहनि खां पोइ निकाह विझण वेंदासीं। ठीक है। भलिया हाशिम ऐं खातिम नजर न था अचनि। सरदार साईं उते ही हुआ, शायद हाणे घर ॾांहुं विया। अॼु दरिया खान वारनि जी ॼञ अचे पई। घर वञ ऐं औरतुनि खे चओ त ससीअ खे तैयार कर। सरदार साईं औरतूं ससीअ खे तैयार करे रहियूं, सभई इंतजाम मुकम्मल आहिनि। भलिया का गड़बड़ थियण न घुरिजे। जेकॾहिं का गड़बड़ थी त मां सम्झंदुसि त तव्हां मूंखे मान न ॾिनो। सरदार साईं कुछ भी न थींदो। भलिया हाशिम ऐं खातिम ते नज़र रख। मूंखे उन्हनि जी नियतनि ते फुतूर तो नज़र अचे। जवानी जी जोश में जेकॾहिं का ग़लती करे वेठा न सॼी ज़िंदगी पछताईंदा। सरदार साईं अहिड़ी नौबत ई कान्हे। वञ ॿिन्ही ॼणनि खे वठी अच। हाज़िर। सरदार साईं अवी सच पिया चओ, जॾहिं खां अवां फोन करे निकाह जी तारीख़ रखी आहे त हाशिम जी अख ककड़ी थी ॾिसजे। आशान हाशिम रुगो मुंहिंजो प्यार ॾिठो आहे, मुंहिंजो क्रोध न आहे ॾिठो। बचाए रखी ये घोड़ा, अञा सॼी उम्र रहणो थई।
अदी छोरो वंदी वडेरे बहादुर सां थी शादी करे वडेरी थी रहंदी। शादी तो मिड़ई ढोंग आहे तो खून जी चटी में न, जरी न करे तो करे छा। आहे चटीअ में क्वा जो वेस पातो थे हिजे ता अचन से वठण। हाँ भी तो ससिया के केर तो वठण अचे। जे करे इन घर में मर्द न आहिनि त छा थी पियो। मीरा मर्दा मीरा। थी वई के मां जे लाल में ताक़त ही ना आहे जो तो खेता जबरदस्ती खणी वने। तो ताई पहुंचण जे लाइ हुनन के रक्त जो दरिया पार करणो पवंदो। भलिया डावण पहले थई छा पेरन में साह कोन थई किथे तो वारा छोकरा। सरदार साईं घर में कौन हो खबर। सरदार साईं छोकरी जी रुखसती ॾिसण जी हिम्मत कान थी हुननि इन करे खिसकी विया अथई। यह ॻाल्हि न आहे शान मूंखे शक थो पए त किथे हाशिमरा का हरकत न करे विझनि। वञ जांच करे मूंखे जल्दी ॿुधाए। हाज़िर सरदार साईं। भलिया तूं बि वञ किथे होटल ते त न आहिनि वेठा इन टाइम गुम थी विया आहिनि। मूंखे ॿुधाए छोकिरी खे रुख़सत केरु कंदो। हाज़िर साईं वञा थो।
बहादुर के अस्पताल पहुंचा। जल्दी कर बहादुर जान, हिम्मत कर, हिम्मत कर। जल्दी कर। सरदार साईं, हाशिमाई खादिम बहादुर खाना के धक्कानी निकरी आ। हाँ सरदार साईं, बहादुर शल बचे। दरिया खान किथे आ? भले जे घर जे भरसा। अचो मूंसां। दोस्तों, सरदार शाह जमान असां सां धोखो कयो आहे। खुदा न करे जेकॾहिं कुझु बहादुर खान खे थी वियो, सरदार शाह जमान ऐं मुंहिंजो तू पतो छेड़ो थी वेंदो। तुझे पुत्र जो प्लान मां कंदुसि। ही शाह ज़मान तुझे पुत्र जो प्लान कंदो। सरदार शाह ज़मान, जेकॾहिं तूं वाइदे जो पक्को कौल जो सचो आहीं न, त पोइ पलीअ खे चओ त छोकिरी मूंखे ॾे। सरदार साईं, बहादुर अला मरे अला बचे बिना निकाह जे मां पंहिंजी न्याणी कीअं ॾियां? भलिया छोकिरी तोखे ॾियणी पवंदी। पर सरदार शाह ज़मान, हाणे मूंखे छोकिरी न खपे। जंहिं मुंहिंजे पुट जो सिर खयो, मूंखे खून बहा जे वस ॿी छोकिरी खपे। भलिया हाशिम खे त ॻोल्हे कोन सघे, हाणे ॿी छोकिरी दरिया खान वारनि जे हवाले कर। छो त उहा पल में वञणी आहे। हा भलिया छा चयो मूं?
गाल के मन वञता दरिया खाना तोखे पले जी भी थी मिलंदी पले जी भी थी छो था जो फैसलो शाह साहब जो थिएगा जरी न करे त करे छा नसीब जी कई आहे भोगणी तो पवंदी बाकी रोइण मां केड़ो फ़ाइदो। चाची तोखे ससीअ ते काल कोन थी अचे पलांद में आयल औरत जी इज्जत कान थींदी आ ससी सितम सही सही मरी वेंदी उते मरी छो वेंदी हयाती कंहिंजे हथ में न आहे बाकी भोगींदी ज़रूर भाग जो तोक जाए जम खां गीचीअ में अथस एहसास नथी करी तने भाग जो इल्जाम बिन हण भजाई न त अदा के दाह ॾींदी सां हाणे असां के माराए जो असां जे मुर्सन के दाह ॾेई छड नजमा छड असां जे मुर्सन के बरमो कराए हाणे वेठियो थियूं मोह मथो पिटिन उथ नजमा हली ॿाहिर वियूं ॼाण सावरा ससुई खे वठण आया पो ॾिसां थी त अधो पलियो कीअं नथो बाह ॾेन बाबा बाबा खैर त आहे बेसाओ छो थी वियो आहीं मूंखे ॿुधाए हा बाबा ॿुधाए न वरी को नओ ममण मतो आहे छा साल मत के निभागी था समझन न बाबा निभाग त हुननि जी करे असांजी मथां आयो आहे ही त कुदरत जे तरफ़ां आज़माइशूं आहिनि त पोइ अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं समझी हालिया खे जे हवाले करणो पवंदो यो सदा कुमार बाहर दरिया खान ॼञ वठी आयो आहे आलिया उॾाम मारणी आहे मूंखे रहो ॾियो मूंखे रहो ॾियो मूं छा चयो मीरा मुंहिंजो चयो नथियूं मञियो मूंखे रहो ॾियो मुझा हथ ॾिसो आलिया उनजे हवाले करिया
चो बाबा मामा को सड़े ले तैयार आया बाबा तैयार आया अदी मीरा तो खेत में अम्मा जो दर्द जो दी आया सच्ची तो साथ मुझे केड़ी कुर्बत हो रही मान इन्हनि कुर्बतुनि जो कसम थी मता कुछ ही आई तवा के अम्मा जी कब्र जो वास्तो तब के बाबा सावने दियो